नाज़रीन, ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। हिते अव्हां खे हिकु अहम ख़बर शेयर करे रहिया आहियूं त हैदराबाद में 70 वरियनि जी पीरसन औरत ते पुट ऐं पोटनि वहशाणो तशद्दुद करे हथ ऐं पेर भञी छॾियो आहे। पीरसन औरत जो सिविल अस्पताल में इलाज जारी आहे। पीरसन औरत जो चवणु आहे त पुट इनामुद्दीन, पोटनि हसीब ऐं नवीद तशद्दुद करे हथ ऐं पेर भञी छॾिया आहिनि। मेहराण टीवी पीरसन औरत ते तशद्दुद जा CCTV फुटेजिस हथ करे वरिता आहिनि। फुटेजिस में हिकु पोटे खे ॾाॾी मथां सिधी फायरिंग करण जी कोशिश कंदे बि ॾिसी सघिजे थो। नाज़रीन, हिकु भेरो अव्हां खे ॿीहर अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं त हैदराबाद में 70 वरियनि जी पीरसन औरत ते पुट ऐं पोटनि जो वहशाणो तशद्दुद करे हथ ऐं पेर भञी छॾियो आहे। पीरसन औरत जो सिविल अस्पताल में इलाज जारी। पीरसन औरत जो चवणु आहे त पुट इनामुद्दीन, पोटनि हसीब ऐं नवीद तशद्दुद करे हथ ऐं पेर भञी छॾिया आहिनि। मेहराण टीवीअ पीरसन औरत ते तशद्दुद जा CCTV फुटेजिस हथ करे वरिता आहिनि। फुटेजिस में हिकु पोटे खे ॾाॾीअ मथां सिधी फायरिंग करण जी कोशिश कंदे बि ॾिसी सघिजे थो।